संजोरे भरिसां ॻोठु करीम ॾिनो वसाण में मुबैना तौर पुट पीरसन अमड़ खे कोही क़तल करे लाश ॿाहिरि फिटो करे छॾियो। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अवांखे ॿुधायूं पिया संजोरे भरिसां ॻोठु करीम ॾिनो वसाण में मुबैना तौर पुट पीरसन अमड़ खे कोही क़तल करे लाश घर ॿाहिरां फिटो करण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया जवाबदार अब्दुल रहमान लगारी मुबैना तौर पंहिंजी पीरसन अमड़ बेगम लगारी खे हथ पेर ॿधी तेज़ धार औज़ार सां कोही क़तल करण खां पोइ लाश घर ॿाहिरां फिटो करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं टीवी न्यूज़ रिपोर्टर ख़ुदा ॾिनो काछाई खां। ख़ुदा ॾिनो काछाई, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ही संजोरे थाणे जी हद जो ॻोठु आहे करीम ॾिनो वसाण। उन में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो आहे जिते नौजवान आहे अब्दुल रहमान लगारी। उन मुबैना तौर ते पंहिंजी पीरसन अमड़ जेका आहे 60 साला बेगम लगारी, उन जा हथ ऐं पेर ॿधी कंहिं ताज़दार सां खेसि क़तल करे जो उनजो जेको लाश आहे उहो घर ॿाहिरां फिटो करे छॾियो आहे। पाड़े वारनि जेको आहे सो लाश खे ॾिसी संजोरे थाणे ते इतला कयो, जंहिं ते पुलिस जेको आहे हिन वक़्तु ॻोठ मां जेको आहे सो लाश खणाए पोस्टमार्टम जे लाइ संजोरे जी तालका अस्पताल आहे उते आंदो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे वापसि हवाले कयो वेंदो। पुलिस तरफ़ां जेको मुबैना जवाबदार जी जेका तशख़ीस जांच आहे उहा शुरू करे ॾिनी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ख़ुदा ॾिनो काछाई तफ़सील ॾियण लाइ।